नवाबशाह नेशनल प्रेस क्लब में गरीब पीउ जो 3 मासूम ॿारनि समेत एहतजाज। अपडेट कयूं पिया कि नवाबशाह खां काज़ी अहमद थाणे जी हद में ॻोठ गोलो डायरी जो रिहायशी रियादत अली कोरी पंहिंजे 3 मासूम ॿारनि हसनैन अली, राबिया, नाज़िया सां गॾु पंहिंजी ज़ाल जे अगवा ख़िलाफ़ पंहिंजे ऐं पंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी जे तहफ़ुज़ लाइ नेशनल प्रेस क्लब नवाबशाह पहुची वियो। नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन जो चवणो हो त इमदाद राहो ऐं संदसि साथी अब्दुल रशीद राहो, बेदल राहो ऐं ॿिया मुंहिंजी ज़ाल निदा मरियम खे अगवा करे विया आहिनि। जॾहिं त काफ़ी भेरा मां इमदाद राहो वटि वियुसि पर हर वक़्तु मूंखे आसरा ॾेई मोटाईंदो रहियो, पर 2 महीननि गुज़रण जे बावजूद मुंहिंजी घरवारी मूंखे वापसि न ॾिनी वई। हाणे मूंखां मुंहिंजी ज़ाल जी वापसी लाइ 4 लख रुपया घुरे रहिया आहिनि, पर मां हिकु ग़रीब मज़दूर आहियां। मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालियां थो। मां 4 लख रुपया अदा करे नथो सघां। हिन जो वधीक चवणो त हाणे मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अगरि मूंखे या मुंहिंजे ॿारनि खे को बि नुक़सानु रसियो त उन जो ज़िम्मेवार इमदाद राहो हूंदो। दूसरे मरतबा आया 10,000 लेके गया, तीसरे मरतबा अभी कल उसने जमारिंद को मेरे पास भेजा। मेरे गांव का वहाँ ट्रैक्टर चलाता है, उसको मेरे पास भेजा के हाथ बैठा है, उनसे मिले। अभी उनके बीबी उठाई है, कल इनके बच्चे भी उठाएंगे। क्या इनके बाप की बात है कि बीबी मेरे उठा के गए, अब मेरे बच्चे उठाएंगे? ये बोल रहा है इमदाद राहू का कमदाल बोल रहा है दीनू राहू। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे पंहिंजी घरवारी बाज़ियाब कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में मां नेशनल प्रेस क्लब नवाबशाह जे साम्हूं पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार इमदाद राहो, अब्दुल रशीद राहो ऐं बेदल राहो हूंदा। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।